अर्ज करे रहा है ए मुझा ढोलिया ए मुझा यार ए मुझा सजन तुझे सदके में मुखा औलाद मुखा मिलके तो घुरियों तुहा भी कुर्बान करे छजम तुझे सदके तुझे नाले ते मुखा वतन घुरियों तो कुर्बान करे छजम तुझे नाले ते मखा जिंद जान घुरियों तो मां कुर्बान करे छड़िया किबला हाने तुझे नाले ते तोखे घुरी रहा है दुनिया जो निगाहों हाने मुझे माल जे मथा कोन्हन के दुनिया जो निगाहों मुझे बिजू जे मथा कोनन के दुनिया जो निगाहों हाने मुझे मिलके जे मथा कोनन के दुनिया जो निगाहों मुझे वतन मुझे बंगले जे मथा कोनन के दुनिया जो निगाहों हाने अची करे तवा में पियो आहिन हाने यार दुनिया जा मानू चवन था इहो यार असा के अता फरमा ओ किबला हिकड़ो दफो तो मुझे मथा मेहरबानी कर जो अखन में थी वे दवारे आऊं ढकिया तकियो करे तारन में अची पिंपड़न में थी पेह पोतो खे न दिसे देह आऊं न पसा की बियो न तोखे केर दिसे न बेखे मां दिसंदो हुजा मुझे तारन में अची करे तकियो करे वेह मुझे पिंपड़न में अची वेह मां अखियूं पंजू बंद करे छजा तोखे केर न दिसे रब कायनात इरशाद फरमायो ए दुनिया वारो तमा दुनिया जे अंदर इश्क कयो आ तमा भी मोहब्बत कया तमा पाजे यारन के जीअ में जायूं दियो था पाजे अखिन में वेहारे करे उनके ढकाए था छजो हेडे तो तवज्जो कयो मुझो भी हिकड़ो यार आ रब कायनात फरमाइंदो आहे मुझो भी हिकड़ो यार आ उहो मुझो यार जदे मु जमीन भी पैदा कान कया आसमान भी पैदा कोन कयो आ अर्श भी पैदा कोन कयो आ कुछ का शय पैदा कान कया हिकड़ो मुझो हबीब ऐ बियो माहोस दिलबर मुझे सामू बैठो हुंदो हो ऐ मां अल्लाह बेमिसाल पाजे हबीब जो दीदार भी कंदो होस तो मथा दरूद भी पढ़ंदो होस भिट धनी बादशाह फरमायो अहद अहमद पाण में अदा विचा मीम फरक आहे मुस्तगरक यार आलम इन्ही इसरार में जहान सजो मुस्तगरक लगो पियो आहे हुजूर अलैहिस्सलाम अया तई जाहिर दुनिया जे अंदर कोन आया है रब कायनात इरशाद फरमाए अया तई मलाइक भी पैदा कोन कया सिज पैदा न कयम चंद्र पैदा कोन कयम जन्नत पैदा कोन कयम जहन्नम पैदा कोन कयम नकी जिन नकी इंसान कुछ भी कोन हो ये साहड़ जा सिंगार यार अन लेखिया अग हुआ जो सुभान अल्लाह अदा साहड़ जा सिंगार अन लेखिया अग हुआ कुल फयकून की न हो नकाबी पचार मलकनिया महद हुई तहिया जी तवार वो मोहब्बत साण में हार लाया ई लतीफ चे सुभान अल्लाह जाथे मुंजो वालम आए उते तवा के सुभान अल्लाह चवण खपे सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज अचे रब कायनात इरशाद फरमाता मुझो हबीब जमीन आसमान जी पैदाइश का पहला मुझे नूर जे हिजाबन में लिखो वियो आहे मुझे दोस्तो ये मशहूर आलमन सगोरन का तमा बुधंदा आयो जो सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम को चवे त केवला 72000 भेरा ने सितारे के रिठो आ 70000 भेरा वो सितारो जाहिर होंदो हो 70000 भेरा लिखी दीदो हुओ बाबू बकरीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो ओ जिब्रील खबर थई ओ सितारो केर हो इयो मां मोहम्मद अरबी घोट पान सितारो होस असल तो यो मुझो नूर हो रब कायनात इरशाद फरमायो ए दुनिया वारो तमा पंजो यार के जियण जे लाए कोन आयो देखारण जे लाए कोन आयो पंजे यार के जिय में जायूं था जो पंजे यार के अखिन में वेहारियो था हेदे त दिसो मां खालिक बेमिसाल रब आया मां पंजे हबीब जे सदके में पूरी कायनात के वजूद में आंदो आ हुजूर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ मुझा दिलबर लौलाक लमा खलक़तुल अफलाक ओ दिलबर
जेकरा तू पैदा न जेकरा तू न हुजी हा त मां 14 तबक पैदाई कोन कया हा पर लौला कलमा अजहर तुर्रबूबिया जेकरा तवा न हुजो हा त मां पंहिंजो पान खे भी ज़ाहिर कोन कया हा जे मां ज़ाहिर थियो या तभी मुस्तफा जे सदके में ज़ाहिर थियो या एड़े हबीब करीम के जो किरोड़े अरबे लखे साल पंहिंजे नूर जे हिजाबन में वेहारे करे हिक मां अल्लाह ॿियो मुंहिंजो हबीब हू मूंखे सजदा करे मां मथस दुरूद पढ़ा इहे असां पाण में हूंदासीं ओ उम्मतियो ओ ईमान वारो जॾहिं तव्हां जो हाल तमाम नाज़ुक बणजी वियो जॾहिं तव्हां जे अंदर हराम काहिजी पियो जॾहिं तव्हां जे अंदर कुफर ऐं गारत काहिजी पई आहे जॾहिं मूंखे तव्हां जे मथां रहम अची वियो तॾहिं तव्हां जे मथां रहम करे पंहिंजो दिलबर यार तव्हां खे ॾेई छॾियो अथमि हाणे ॾेई करे अहिड़ो सुहिणो घोट अहिड़ो सुहिणो यार पंहिंजो तव्हां खे ॾेई करे रहंदी दुनिया ते क़ुरान में ऐलान करे थो छॾां त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला मोमिनन जे मथा एहसान कयो जो एड़ो सोनो हबीब इन्हनि खे अता फरमाए तुम चओ सुभान अल्लाह अब बुख त कान लगी थव न ॾाढी देर थी वई आहे हाय हाय दिलबर यार जो गालियूं हुजन वो किथा बुख लगंदी हजरत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी हजरत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी बादशाह जा मुर्शिद आहिन सुल्तान औलिया लुवारी शरीफ वारा मखदूम मोहम्मद जमान रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो चो सुभान अल्लाह साईं फरमाइंदा त पिरिय जी पचार में यार अचे जन आराम ही दुनिया तही दाम पुछन मौसम मौत जी अब ओहे आशिक मानी कौन तलब कंदा आहिन खाधो कौन तलब कंदा आहिन पीतो तलब कौन कंदा आहिन ओहे आशिक जेके आहिन ओहे आशिक रुगो अल्लाह तबारक व तआला का पंहिंजे हकीकी महबूब जो दीदार जी तलब कंदा आहिन भिट धणी बादशाह फरमायो त कही काम कापड़ी था अहड़ी रवश रवल नका दिल दोज़ख दे नकी बेहश्त घुरल उभाई चबल त शल पिरी कजो पाहजो वे छा चवंदा आहिनि त मौला असांखे पंहिंजो फरमा चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह अवां जे पाड़े जे पाठ शरीफ जे बुजुर्गल मखदूम फजलुल्लाह सही रहमतुल्लाह तआला जा बैत मुखे याद अची अता के बुधाण चाहियां थो सुभान अल्लाह चो मनारिंदम मना मस्तम के दस्त दो जहां शुस्तम मनारिंदम मना मस्तम के दस्त दो जहां शुस्तम जने को नाम रोस्ता अकद बापीरे मुगाबस्तम सुभान अल्लाह पान फरमाए था तो मां उहो रिंदा हां मां उहो मस्त हां मारू तो मुखे मौलवी समझन था माखे हाजी समझन था माखे काजी समझन था माखे मखदूम समझन था पर मुझे दिल का पूछो मां उहो रिंदा हां मां उहो मस्त हां जो बिनी जहानन का पंजा हाथ धोइल थी वियो हां बस सभई गालियूं छडे करे मां पंजे रहबर मुर्शिद सा नातो जोड़े छडियो आहे मुराबा मिल्लत मजहब च निस्बत कर यकीदानी मुराबा मिल्लत मजहब च निस्बत कर यकीदानी चुकत अज गैर शुद हासिल जहर वहमो गुमारुस्तम ओ चुकत अज गैर शुद हासिल जहर वहमो गुमारुस्तम
पाण था इरशाद फरमाइन त मूंखे न की मिलत सां को कम आहे न की मजहब सां को वास्तो आहे हकीकत जानी थी है गाल आहे बस सब शे का मुंह मोड़े करे मां वहमनी गुमान का तदह आजाद थियो हां जदा पंजे रहबर कामिल मुर्शिद सा अकद जोड़ियो अथम यानी उन सा दिल जो नातो मु लगायो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर हाथ मथे कर जोर सा जो केडो मजो में बस केडो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरगालिया विहड़ शरीफ दरगालिया विहड़ शरीफ सरकार दी आमद लजपाल दी आमद सोने दी आमद मदनी दी आमद मक्की दी आमद ये एहसान कया त अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथा एहसान कया चो सुभान अल्लाह रब्बे कायनात इरशाद फरमाता पंजो हबीब देई करे मोमिनो तमा जे मथा मु एहसान करे छजो वरी वरी चो सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला असा के हथ दिना असा के जुबान नी असा के कन्न दिना असा के रब करीम सजो वजूद दिनो आहे बेशक ये सभई नेमतूं आहिन पर जेकर इनन उज़वन मझा चंगा कम थींदा तो उज़वा असा के फायदो पहुंचाईंदा पर जेकर इनन उज़वन मझा खराब कम थिया तो रब कायनात इरशाद फरमाइंदो अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून क़यामत जे ॾींहुं इन्हनि जे मुंहनि जे मथां मोहरूं हयूं वेंदियूं इन्हनि जा मुंह सील कया वेंदा इन्हनि जा हथ असां साण ॻाल्हाईंदा इन्हनि जा पेर असां सां अची शाहिदियूं ॾींदा जेको कुझु ज़मीन जे अंदरि कयो हूंदो जेको कुझु दुनिया जे अंदरि कयो हूंदो जेको कुझु इन्हनि कमायो आहे इन्हनि जा हथ ॻाल्हाईंदा इन्हनि जा पेर ॻाल्हाईंदा इन्हनि जे वजूद जो ज़र्रो ज़र्रो ॻाल्हाईंदो हीअ ज़बान न ॻाल्हाईंदी छो त ज़बान कूड़ बि हणंदी आहे हीअ अखियूं ॻाल्हाईंदियूं त हिननि सा हिन मानू ही कम वरता है हिन हथन सा हिन मानू ही कम वरता है ये उज़वा क़यामत जदी मानू जे खिलाफ थी वेंदा अखियों इंसान जे खिलाफ थी वेंदो खराब गालिन जे मथा हिन निगाहूं विधियो हुयो खराब गाना ए गलत गालियों गिलाओ खराबियों पंजे कनन सा बुझियो होई कन एडियो शाहिदियों ॾियण शुरू करे ॾींदा हथ पैर एडियो शाहिदियों ॾियण शुरू करे ॾींदा इंसान जदा तुंजा उज़वाई क़यामत में तुंजा न थींदा त तू कंहिंजो हाणे थी रब्बे कायनात इरशाद फरमायो त क़यामत जो अहड़ो तो हौलनाक ॾींहुं आहे जो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीहि क़यामत जे ॾींहुं रब्बे कायनात इरशाद फरमायो यफिरुल मरउ हूंदो त पहलवान मर्द हूंदो पर भजंदो फिरार थींदो लिकण जूं जायूं ॻोल्हींदो काॾे वेंदो कंहिंखां लिकंदो छा दुश्मननि खां भजंदो न रब्बे कायनात इरशाद फरमायो यफिरुल मरउ मिन अखीहि ओ पंहिंजे सगे भाउ खां लिकण जूं जायूं ॻोल्हींदो व उम्मिही व अबीहि ओ पंहिंजी माउ जीजल खां लिकंदो पंहिंजे प्यारे पजदार पीअ खां लिकण जूं जायूं हो ॻोल्हींदो पंहिंजी घरवारी पंहिंजे मुड़ुस खां अहल औलाद खां दोस्तनि खां लिकण जूं जायूं ॻोल्हींदा त शल दोस्त साम्हूं न पवे अम्मा जीजी साम्हूं न पवे मतां क़यामत जे ॾींहुं अम्मा साम्हूं अची वञे पोइ जीजल माउ मूंखे नंढे लाकुर जा ओ जागा यादि ॾियारे ओ पुट उहे ॾींहं यादि कर जंहिं ॾींहुं ते तूं नंढड़ो हुए तोखे न खाधे जी सुरत हूंदी हुई न पीअण जी सम्झ हूंदी हुई न वेहण जी ताक़त हूंदी हुई न ॻाल्हाइण जी कुवत हूंदी ओ बच्चा तू पासो वरा तू पासे वराइण जो इरादो कंदो हुए या तू रोईंदो हुए ताह कंदो हुए त मां समझी वेंदी हुअसि तोखे कहिड़ी ख्वाहिश आहे पंहिंजे छातीअ जो खीर मूं तोखे प्यारियो पंहिंजे हंज में तोखे झोलियुनि में आराम कराया मां तोखे नरम बिस्तरनि ते सुम्हारियो सॼी रात मां जागंदी रहियसि ॾींहं जो मुड़ुस जी ख़िदमत कंदी रहियसि ॾींहं जो मुड़ुस जो कमकार कंदी रहियसि रात जो जागी करे तुंहिंजे मथां मूं पहरो ॾिनो ओ मुंहिंजा बच्चा अॼु क़यामत जो ॾींहुं आहे जेकॾहिं मुंहिंजा उहे एहसान पुराणा यादि अथई न ते यादि न थी त यादि ॾियारे रहियो
रही आया हाणे मेहरबानी कर को तो वट को नेक अमल हुजे माखे दे त मुजी आखिरत मोचारी थी पवे तो इनी सब जे करे मुर्स भजंदो पंजी माओ का भजंदो पंजे पिए का भजंदो पंजी जाल का भजंदो पंजे बच्चन बारन का भजी परे थी विंदो केर भी वेठो कोन हुंदो ही उसबा भी मुंजा दोस्तो ये जवाब देई विंदा ये भी इंसान जे खिलाफ शाहिदू रब करीम की दरबार में सच्चू सच्चू अचे शाहिदू दीदा मुर्शिद लाल लतीफ सरकार साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जिन इरशाद फरमायो ओ करहल कारी रात तोखे सिखो पवंदई सुन्य में कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात पुजे बण चिंजई बात से तो ओगर ईंदई अगियां ये ओगर तुझे आडो अची वींदा उते रब करीम के तू कहड़ो जवाब दींदे मुझा दोस्तो अल्लाह तबारक व तआला फरमायो ए मोमिन ईमान वारा मुसलमानो याद कयो क़यामत ॾींहं के जॾहिं साथी भी छॾे वींदा दोस्त भी छॾे वींदा मित्र भी छॾे वींदा यार भी छॾे वञनि अबो भी पिड़ कढी वञे अमड़ भी छॾे वञे घरवारी निकाह बधी भी नातो टोड़े करे परे भी रहे उन वक्त में केर भी कोन हूंदो हाओ अहिड़े वक्त में जेकॾहिं मोमिनो तव्हांजी सार लहण वारो हुंदो त मुंहिंजो नबी पगदार तव्हांजी सार लहण वारो हुंदो मुझो हबीब तवाजी उते सार लहण वारो हुंदो उते तवा के कोन विसारींदो महबूबन करीम अलैहि सलातो व सलाम जिनके साहबी सगोरा हथ अदब जा बधी करे अर्ज़ा कन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अवां जे मथा असा जा बच्चा बार जिंद जान बई जहान घोर थियल किबला हिते त तवा असा साण गडायो उठो भी तवा के दिसू जे वेहो तभी तवा के दिसू रुकू कयो तभी तवा जे मथा असा जी निगाह सजदा कयो तभी तवा जे मथा निगाह ओ किबला थोड़ी देर जेकरा तवा घर हजा वींदा आयो असा जो अखियूं रुवण का बस कोन कंदियूं आहिन बस इए भी चवंदियूं आहिन जे मुर्शिद भिट धणी बादशाह जो तर्जुमो कयो आहे सुभान अल्लाह साईं फरमाइंदा आहिन त ये वसन ऐं वहसन ही दिहाड़ी दिसण ला दिसी तो तलाशो कल ये ढापियो ना ढापल न पसण मझा पिरी अजे पर वसल आई वहसल है ही दिहाड़ी दिसण ला जिया जिया पिरी पसल तिया तिया नशानी हजा जिया जिया दिल पर जो दीदार कन पियो तिया तिया नी हजा नशा नवा थियन पिया किबला जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अव्वल इंसान खां वठी क़यामत जो ॾींहुं ताईं सभिनी इंसान खे रब करीम उते गॾु कंदो असां अले काथे हूंदासीं तव्हां अले काथे हूंदो तव्हां त अल्लाह ताला जी दरबार में आला मंजिल ते फाइज हूंदो आला मकाम ते हूंदो नूर जे मिंबरन ते हूंदो रब करीम जे वेझो तव्हां हूंदो वॾो तव्हां खे कुर्ब हासिल थींदो तो किथे तव्हां खे असां ॻोल्हे लहंदासीं असांजी पहुच काथे थींदी मदीने जा घोट था फरमाइन ओ मुंहिंजा सहाबियो मूंखे नबियनि जी सफ़ में न ॻोल्हिजो मूंखे अल्लाह जे पासे में न ॻोल्हिजो मूंखे अहल बैतनि जी कतार में न ॻोल्हिजो मूंखे सहाबनि जे सिफ़नि में न ॻोल्हिजो मूंखे ॻोल्हिजो त गुनहगार उम्मत जे ज़मरे में ॻोल्हिजो गुनहगार उम्मत जे टोले में मूंखे ॻोल्हिजो ओ जॾहिं में त पुलिस रात मुंहिंजा गुनहगार उम्मती डपंदा त उते पुलिस रात बीठो हूंदुसि संभालींदो रहंदुसि मतां केरु हेठि किरंदो हुजे हथड़ो ॾेई करे उनखे पार पहुचाए छॾींदुसि पियो वरी मूंखे हौज़ कौसर ते ॾिसजो त किरोड़े साल लखे साल मुंहिंजा प्यासा उम्मती कब्रनि में हूंदा जॾहिं उथंदा त चप में उनजा उन्हनि में चप सुका पिया हूंदा हलक ख़ुश्क लॻो पियो हूंदो मां पंहिंजे हथनि सां जन्न जा जाम भरे गुनहगार उम्मतनि खे प्यारींदो रहंदुसि ओ मुंहिंजा साहिबियो जेकॾहिं मूंखे ॻोल्हणो अथव त मीज़ान ते जिथे अमल तोड़िया वेंदा आहिनि उन जाइ ते अची करे मूंखे ॻोल्हिजो त उन जाइ ते जेकॾहिं कंहिं मुंहिंजे उम्मती जा अमल चङा खुटी पिया त मां कलमे जी बरकत सां उनजा उम्मत जा अमाल वधाईंदो पियो वेंदुसि नारे तकबीर नारे रिसालत
नारे हैदरी, नारे पीर, दरगाह वीर शरीफ, दरगाह वीर शरीफ, सरकार दी आमद, लजपाल दी आमद, सोहणे दी आमद, मक्की दी आमद, मदनी दी आमद। भिट धनी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैह जिन इरशाद फरमाइंदा ते समय से ही सेण कया, समय से ही सेण कया, यार हीना जनी हड खाज जनी जो खिखियूं, माल जनी जा मड हण जाम पर तई लड, साथन जी सैयद चवे। पो एड़े दौरान मिठा मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिन उम्मत जी अजी सार लहंदा, एड़ी तरह सार लहंदा, एड़ी तरह सार लहंदा जो 1.25 लख नबियन जी कतार हुंदी, केर पुते कोन पुछंदो, कंखे ताकत न हुंदी जो रब करीम जे सामू ॻाल्हाए सघंदो हुजे। बली खामोश हुंदा, नबी खामोश हुंदा, अहल बैत खामोश हुंदा, असहाबी खामोश हुंदा, कलंदर भी चुप हुंदो, भिटाई भी खामोश आहे। उते मुंहिंजा दोस्तो केर कोन ॻाल्हाईंदा। हिकिड़ा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सर सजदे में रखी उम्मत जे लाइ बख्श जूं दुआऊं जो ललकारूं लगाए ॾींदा। भिट धनी बादशाह फरमायो त सरड़िन जा सोठा सहे, यार वसीलो विझल लुडे की न लतीफ चे, आडो लाल लखल जिते कोड़े की न कुछल, उते पाबोई पधरो। वो एड़ियूं मेहरबानू महबूबा करीम अचे कंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन दुनिया में भी मुझे हबीब जूं मेहरबानियूं थव, क़यामत जे ॾींहुं भी मुझे हबीब जूं मेहरबानियूं थव। एड़ो सोनो तव्हां खे मूं ॾिनो आ, एड़ो लजपाल तव्हां खे मूं ॾिनो आ, एड़ो सहारो मूं तव्हां खे ॾिनो आ। तॾहिं मां भी ऐलान करे थो छॾियां त लक़द अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। न चयो सुभान अल्लाह, थकायो हाणे अल्लाह ताला मोमिनन जे मथां वॾो एहसान कयो जो उन्हनि में पंहिंजो रसूल मोकिले। चओ सुभान अल्लाह। सल्ले अला हबीबिना अला मुहम्मद। मौली साहब तव्हां जे साम्हूं अची रहियो आहे। मुंहिंजा ॿ हिकिड़ा किताब आहिनि। हिकिड़ो आहे निमाज़। नमाज पाण पढ़ो था, पंहिंजे अहल औलाद के भी तलकीन कयो। इनमें नमाज जा मसाइल, फराइज़, वाजिबात सब कुछ लिखियल आहे ऐं गॾो गॾु नमाज जूं दुआऊं भी आहिनि। ऐं हिनमें हिकु नयूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तक़रीबन वॾनि किताबनि में भी ॻोल्हे ॻोल्हे तव्हांखे हथ थींदियूं त वेही नमाज पढ़, बीही नमाज पढ़ में केतिरो फ़र्क़ु आहे, मर्द ऐं औरत जी नमाज में केतिरो फ़र्क़ु आहे, जमायत ऐं अकेले नमाज पढ़ में केतिरो फ़र्क़ु आहे, रात ऐं ॾींहं जी नमाज पढ़ में केतिरो फ़र्क़ु आहे, वाजिबनि नफ़िलनि ऐं सुन्नतनि जे नमाज़नि पढ़ में केतिरे क़दुरु फ़र्क़ु आहे। इहो तव्हां ॾाढो साम्हूं खणी थो अचे। ऐं ॿियो मुंहिंजो हिकिड़े शेरनि जो किताबु आहे जंहिंमें नबी अलैहिस्सलाम जे मथां सलात वसलाम पढ़िया विया आहिनि। जंहिं दोस्त खे शौक़ु थिए मौली साहिब खां वठंदो वञे, तंहिंजे करे मुहबत सां सलात पढ़ायो। महबूब करीम अलैहिस्सलातु वसलाम जिन इरशाद फरमाईंदा आहिनि त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाति अलैय, पंहिंजनि मजलिसनि खे मुंहिंजे मथां सलात पढ़ी सिंगारींदा रहो। चओ सुभान अल्लाह। त मुहब्बत सां पढ़ो सल्ले अला हबीबिना। अब थकायो त खणी हथ खणी मूंखे ॿुधायो, इशारो कयो त मां चुप कयो, हलियो वेंदुसि। दिल ते एतिरी थी चए जो पहिरीं तारीख़ जो वठी जो वाइज़ कयां त 30 ताईं वञी पूरो कयां। पर तव्हां जो भी क़दर करणो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहब्बत सां पढ़ायो सल्ले अला हबीबिना, सल्ले अला मुहम्मदिन। बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्ले अला करीमिना, सल्ले अला मुहम्मद।
हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण साण सब मेहरबानियूं थियूं चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुंहिंजे अचण सां वण टिण वासिया गुल फुल मेवा गौच ऐं गोशा किबला तुंहिंजे अचण सां वण टिण वासिया गुल फुल मेवा गौच ऐं गोशा कुल ॾींहं डुकर जा विया सभु साल सुकर जा थिया कुल ॾींहं डुकर जा विया सभु साल सुकर जा थिया कई आलम ते एहसान तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा तूं पाक पैगंबर प्यारा पीर पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सारे जहां ते तुंहिंजी रहमत फर्श फलक ते तुंहिंजी हुकूमत चओ सुभान अल्लाह नमाज जो किताब घणो तो खपाई मोल साहब मानू परेशान था चन ता मां बुधाए छडा लाउड ते इनन के 20 रुपया नमाज जो ऐं हू घणो 10 रुपया हू बियो किताब था 30 रुपया सारे जहां ते तुंहिंजी रहमत फर्श फलक ते तुंहिंजी हुकूमत ही फरिश्ता पढ़न था सलात सब गायन तुंहिंजी नात ही फरिश्ता पढ़न था सलात सब गायन तुंहिंजी नात जिब्रील तुंहिंजो दरबान तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो सभई गॾिजी चओ तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा तूं पाक पैगंबर प्यारा पीर पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो जेकर तव्हां चवंदो तव्हांखे पूरी नात ॿुधाईंदुसि न त हिते दुआ घुरंदासीं पोइ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जो 2 दफ़ा आवाज़ तोखे लक़ब लौलाक जो मिलियो तुंहिंजे करे जग आहे जोड़ियो चओ सुभान अल्लाह किबला तोखे लक़ब लौलाक जो मिलियो तुंहिंजे करे जग आहे जोड़ियो थिया 14 तबक पैदा सब सुहना तो ते शैदा थिया 14 तबक भी पैदा सब सुहना तो ते शैदा थियो ज़ाहिर भी रहमान तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो हथ के हलाए करे पढ़ो तुंहिंजो शान वॾो ओ तुंहिंजो शान वॾो मुंहिंजा मीर मदीने वारा मुंहिंजा मीर मदीने वारा पीर पाक पैगंबर प्यारा तू पाक पैगंबर प्यारा सब
नबियन जा सुल्तान तुझो शान वडो ओ तुझो तो जड़ो कह मान जणियो एड़ो हसी कह कौन सुनियो आजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो जड़ो कह मान जणियो एड़ो हसी कह कौन सुनियो तो ते आशिक पान है अल्लाह तुझी सूरत सुभान अल्लाह तो ते आशिक पान है अल्लाह तुझी सूरत सुभान अल्लाह जिन माण्हू मलक मस्तान तुझो शान वडो ओ तुझो शान वडो मुझा मीर मदीने वारा मुझा मीर मदीने वारा पीरी पाक पैगंबर प्यारा पीरी पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वडो ओ तुझो शान वडो तुझो शान वडो सभई नबी कल तुझी गुलामी ही खल्क दिए पई तुझी सलामी जो सुभान अल्लाह सभई नबी कल तुझी गुलाम सभई नबी कल तुझी सलामी खल्क दिए पई तुझी गुलामी ही खलील खुशी में चे सद बार तो सदके थे ही खलील खुशी में चे सद बार तो सदके थे तुझी आमद ते कुर्बान तुझो शान वडो ओ तुझो शान वडो ओ तुझो शान वडो मुझा मीर मदीने वारा मुझा मीर मदीने वारा तू पाक पैगंबर प्यारा पीरी पाक पैगंबर प्यारा सब नबियन जा सुल्तान तुझो शान वडो ओ तुझो शान वडो ओ तुझो शान वडो सुभान अल्लाह बिरोही बिरादरान सदा भरल हूंदा आमीन जो दोस्त मलकन दोस्तन खे भी मुबारक हुजे टल्टी वारा भी फुलजी वारा भी हमेशा खुश हूंदा अल्लाह ताला तवा के आबाद रखे सदा आबाद रखे नमाज जो भी टाइम आहे मथा वरी नमाज पढ़िया नंगर भी तवा जे इंतजार में आहे असा जल्दी जल्दी अजान चवंदा से उन्हीं का बाद इंशाअल्लाह ताला नमाज अदा कंदा से तेसी तई इंतजामिया वारन के गुजारिश आहे तो बाबा भत जो पाटोड़ो फिलहाल बाहर न निकरे जना आखिरी दुआ थे नमाज का बाद उन्हें का पो गजी सजी सबन के नंगर खाराए जो अल्लाह तबारक व तआला तमा जी असा जी हाजिरी पंजी बारगाह में कबूल मकबूल फरमाए जेके भी दोस्त आया अल्लाह ताला सभी जो आसों पूरी फरमाए सभी जो मुरादों पूरी फरमाए रब करीम महबूब अलैहिस्सलाम जे इश्क में जेके हिन वक्त में लहरूं लगी रहियूं आन हमेशा रब करीम ये दिल में असा जे इश्क जो लहरूं ये सदा कायम दायम रखे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहली बैतिहि अजमाइन सभी कजर सनायो भले मदनी आए हम तुलक भलायो न्यास के अपनी बारगाह में कबूल फरमा ये साजो तुफो मिला शरीफ जो महबूब करीम अलैहिस्सलाम दरबार में पहुंचा या अल्लाह दो दिन में तेरा सवाब हुजूर पुरनाम मेरे पाक हाथ मुबारक सामन दे वास्ते पाक सल्लल्लाहु प्यारी सी उम्मत के पहुंचा या रब
करीम असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा। या रब करीम असां सभिनी खे नमाज़ूं जमात सां नसीब फरमा। रमज़ान पाक या रोज़ा नसीब फरमा। हज बैतुल्लाह की सआदत नसीब फरमा। या रब करीम महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दे मदीने पाक की हाज़री बार बार नसीब फरमा। या अल्लाह कर्ज वारन जा कर्ज माफ फरमा। दर्द वारन जा दर्द दूर फरमा। मुश्किल वारन जा मुश्किलात आसान फरमा। बे औलादन के साले औलाद अता फरमा। बे घरन के पासा घर अता फरमा। बीमारन के कामिल शिफा अता फरमा। रब करीम जिन भी दोस्त ने सुनी महफिल के सजाए वातों की दुनिया आखिरत के सजा। जिनका जो कीन महफिल में हथ वंडाए वाकना जो हथ न मुंझा। या रब करीम जे की दोस्त पांजो आंसू ही उम्मीदों खड़ी करे ते आया सभी चाहे जो पूरी फरमाओ। या रब करीम असा के पान में मोहब्बत करी तौफीक अता फरमा। असाने मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा। मुल्क पाकिस्तान की इस्लामी हुकूमत नाफिज फरमा। असानी सिंध सकोरी के आबाद फरमा। या अल्लाह असाने हुक्मरान के हिदायत नसीब फरमा। जाते जाते मुसलमान तकलीफन सबिन जो तकलीफों दूर फरमा। या रब करीम असा के पाले बच्चन की सुठी तरबियत करनी तौफीक अता फरमा। जिनका अब्बा अम्मा दुनिया चले गए उनकी मग़फ़िरत फरमा। जिनका हयात अना बचड़न के उनकी खिदमत करनी तौफीक अता फरमा। या रब करीम पंजन प्यार निभाने दे सदके में दुनिया आखिरत में रहबर मुर्शिद जो साथ नसीब। अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.